अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़। मौज़ू शख़्सियतूं। लेखक रसूल बख्श पलीजो। सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त चौथी हैनीबाल जूलियस सीज़र ऐं मार्शल रोमेल। हैनीबाल अज़ीम रूमी सल्तनत जी हरीफ़ सल्तनत कार्थेज, जंहिंजो मर्कज़ ट्यूनिस हो, तंहिंजो हाकारो ऐं जग मशहूरु सिपह सालारो। उहो अॼु खां 22 सदियूं अॻु सन 247 क़ब्ले मसीह में ॼाओ हो ऐं 65 सालनि जी उमिरि में सन 182 क़ब्ले मसीह में गुज़ारे वियो। 218 क़ब्ले मसीह में हिन रूम ते पुठ खां हमिलो कयो ऐं आल्पस जबलनि मथां 57 हाथी चाढ़े इटलीअ में दाख़िल थियो हो ऐं 15 साल दुश्मन जे मुल्क में सल्तनत रूम सां विढ़ंदो रहियो। उहो दुश्मन जो तख़्तगाह रूम फ़तह न करे सघियो, पर रूमी बि खेसि शिकस्त ॾेई मुल्क मां तड़े न सघिया। आख़िर रूम संदसि वतन कार्थेज ते हमिलो कयो, जंहिंजे बचाव लाइ हू रूम छॾे कार्थेज वियो। 202 क़ब्ले मसीह में ज़ामा जी लड़ाईअ में हिन रूमियुनि हथां शिकस्त खाधी। 196 क़ब्ले मसीह में हिन खे रूम जे दॿाउ विझण ते जलावतन कयो वियो। हिन बाक़ाइदे फ़ौज सां गोरीला तर्ज़ जी डिघी जंग लड़ण करे आलमी शोहरत हासिल कई। खांसि अॻु फ़क़ति हिकिड़े जनरल गोरीला जंग ज़रिए लड़ण जी आलमी शोहरत हासिल कई। उन जी फ़ौज बेक़ाइदे गोरीला लड़ायूं विड़ी तारीख़ी फ़तह हासिल करे पंहिंजे वतन खे आज़ादु करायो हो। उहो गोरीला जनरल हो फ़ौज मां भॻल धराड़ चंद्रगुप्त मौर्य, जंहिं 1 सदी अॻु सरहद पंजाब ऐं सिंध मां चोरनि ऐं धाड़ेलनि जी फ़ौज ठाहे सिकंदर आज़म जे फ़ौजियुनि खे शिकस्त ॾेई खेनि हिंदुस्तान मां तड़े हिंदुस्तान जी पहिरीं शहनशाहियत यानी मौर्या घराणे जी शहनशाहियत क़ाइमु कई। हिन जो वज़ीर आज़म हाकारो दानिश्वर सियासतदान चाणक्य हो। अशोक आज़म संदसि पोटो हो। जूलियस सीज़र ही दुनिया जी चोटीअ जे सिपह सालारनि ऐं फातिहनि मां हिकु हो। उहो 102 क़ब्ले मसीह में ॼाओ ऐं 44 क़ब्ले मसीह में क़त्ल थी मरी वियो। हिन 58 क़ब्ले मसीह जे 8 सालनि में फ्रांस, जर्मनी ऐं ॿियो विच यूरोप ऐं उत्तर यूरोप फ़तह कयो ऐं खेसि उन्हनि इलाइक़नि जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 55 क़ब्ले मसीह में हिन बर्तानिया ते हमिलो कयो। उन विच में रूमी जनरलनि जे वॻ में घरू लड़ाई शुरू थी वई। 49 क़ब्ले मसीह हिन जनरल पाम्पी खे फारसिलस जे मैदान जंग में शिकस्त ॾिनी ऐं संदसि पुठ वठी मिस्र वियो ऐं उते जी जग मशहूरु मलका कलूपत्रा सां शादी कयई, जंहिंमां खेसि पुटु ॼाओ। उनखां पोइ हिन तुर्कीअ में बादशाह फार्किनेक्स ते हमिलो कयो ऐं पंहिंजा ई मशहूरु लफ़्ज़ चयाई, आयुस ॾिठुमि फ़तह कयमि। 45 क़ब्ले मसीह में हिन स्पेन में मंदा जे मैदान जंग में जनरल पाम्पी जे पुट खे शिकस्त ॾिनी। सन 46 क़ब्ले मसीह में खेसि रूमी सेनेट तरफ़ां 10 सालनि लाइ रूम जो डिक्टेटर मुक़ररु कयो वियो। 15 मार्च 44 क़ब्ले मसीह ते यानी अॼु खां अटकल 20 सदियूं अॻु खेसि रूम जे सेंट हॉल में क़त्ल कयो वियो। हिन पंहिंजी जंगुनि मां कन जो अहवालु पंहिंजे किताबनि में लिखियो आहे, जेके जग मशहूरु आहिनि। वॾो सियासतदान, कानूनदान, वकील, ख़तीब ऐं मुंतज़िम हो। संदसि भाणे जे ऑगस्टस रूमी सल्तनत जो बुनियादु विधो। हिन जे नाले जे पुठियां ई रूमी शहनशाह जो लक़ब कैसर मुक़ररु थियो। रोमेल फील्ड मार्शल एरवन रोमेल ॿी जंग अज़ीम जो हाकारो सिपह सालारो। हू 1891 ईस्वीअ में ॼाओ ऐं 1944 ईस्वीअ में गुज़ारे वियो। हू पहिरीं जंग अज़ीम ऐं ॿी जंग अज़ीम में विढ़ियो। हिन जर्मनी तरफ़ां ॿी जंग अज़ीम में विच यूरोप ऐं फ्रांस ते कयल हमलनि में अहम किरदारु अदा कयो। 1941 ईस्वीअ में हिटलर खेसि उत्तर अफ्रीका ते हमिलो कंदड़ फ़ौज जो कमांडर इन चीफ मुक़ररु कयो। उन कमान में हिन पंहिंजी तेज़ ऐं क़ाबिल कारवायुनि करे वॾी शोहरत हासिल कई। केसहरा जो लूमड़ जो लक़ब ॾिनो वियो। तव्हांजो अंग्रेज़ सिपह सालार फील्ड मार्शल जनरल मॉन्टगोमरी मिस्र में अल अमीन जे मैदान जंग में खेसि शिकस्त ॾिनी।
1944 ईस्वी में हिटलर खेसि यूरोप ते इतिहादी हमले जो मुक़ाबिलो कंदड़ फ़ौजुनि जो कमांडर इन चीफ मुक़ररु कयो, पर उन विच में हिटलर खे ख़बर पइजी वई त खेसि क़त्ल करण लाइ सिटेल स्टाफनबर्ग मनसूबो जंहिं मां उहो इतफ़ाक़ सां बची वियो हो, तंहिंमें फील्ड मार्शल रोमेल बि मुलविस हो। हुन करे हिन फील्ड मार्शल रोमेल खे ॿियनि साज़िशी जनरलनि ऐं एडमिरलनि जहिड़ोक एडमिरल कैज़ेस वांगुरु सरे आम क़त्ल करण बदिरां खेसि ज़हर ॾेई ख़ुदकुशी करण जो हुकुम ॾिनो त जीअं जर्मन फ़ौज जी ख़्वारी न थिए। फील्ड मार्शल रोमेल हुकुम जी तामील कई। मौत जो सबबु कार जो हादसो ॼाणायो वियो ऐं फील्ड मार्शल रोमेल जे वॾनि फ़ौजी एज़ाज़नि सां दफ़नायो वियो। जंग अज़ीम खां पोइ ख़बर पई त असुल हक़ीक़त छा हुई। शहनशाह नेपोलियन बोनापार्ट जो सियासी क़त्ल। 1821 ईस्वीअ जी हिकु शाम हुई। सिजु लही चुको हो। सेंट हेलिना जी बरतानवी छावणीअ जी तोप वापसीअ जो रिवायती गोलो उछलियो। शहनशाह हिकु थधी आह भरी ऐं डॉक्टर हुन पहिरीं आह ऐं ईंदड़ आह जे विच जो वक़फ़ो मालूम करण लाइ घड़ी ॾिसंदो रहियो। 15 सेकंड पूरा थिया, 30 सेकंड पूरा थिया, 1 मिंट गुज़रियो, नब्ज़ ग़ाइब थी वई। दुनिया जो हिकु तारीख़ साज़ फातिह ऐं मुदब्बिर, लखें यूरोपी माण्हुनि जे दिलनि जी धड़कन, रोमानवी दास्ताननि जो हीरो, फ्रांस जो सहर अंगेज़ शहनशाह नेपोलियन बोनापार्ट 51 सालनि जी निस्बतनि घटि उमिरि में दुनिया मां हलियो। पंहिंजी सॼी यूरोप जे दुश्मननि जे हथां वाटरलू जे शिकस्त ऐं फ्रांस जे तख़्त तां ॿी ऐं आख़िरी दस्तबरदारीअ खां पोइ 5.5 सालनि जी अंग्रेज़नि जे क़ैद में ज़िंदगी गुज़ारींदड़ फ्रेंच शहनशाह पंहिंजे डॉक्टर खे हिदायत कई हुई त मुंहिंजे मौत खां पोइ मुंहिंजो पोस्टमार्टम ज़रूरु करायो वञे। हू जंगी जीनियस जंहिं हिक ॿिए पुठियां यूरोप जे सभ खां वधीक ताक़तवर मुल्कनि खे यूरोपी जंगी तारीख़ जी योधी आरकोल ऐं रेदोली 1796-97 ईस्वी, मारिंगो 1800 ईस्वी, अला ऐं ऑस्ट्रेलिस 1805 ईस्वी, जीनिया, एला ऐं फ्रेनलैंड 1806 ईस्वी ऐं वागराम 1807 ईस्वी जहिड़नि मशहूरु ऐं मारूफ़ जंगियुनि में बार बार शिकस्तूं ॾिनियूं हुयूं। खेसि हमेशह ख़दशो हूंदो हो त खेसि संदसि दुश्मन उन्हनि शिकस्तुनि जो बदिलो वठण लाइ क़ैद में क़त्ल कराए छॾींदा। जन 8 डॉक्टरनि नेपोलियन जो पोस्टमार्टम कयो। उन्हनि में 7 अंग्रेज़ हुआ। 8 डॉक्टर फ्रांसिस्को आंतोमार्ची उन जज़ीरे कार्सिका जो रहंदड़ हो जितां जो नेपोलियन रहंदड़ हो। हू गुज़िरियल 19 मार्च 1921 ईस्वीअ खां नेपोलियन जो ज़ाती इलाज कंदड़ हो। 8 डॉक्टर यक राय थी सघिया। 8 4 अलॻि अलॻि राया ॾिना। 8 डॉक्टर यक राय न थी सघिया। 8 4 अलॻि अलॻि राया ॾिना। सभु उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हुआ त नेपोलियन जे पेट में हिकु अल्सर हो। डॉक्टर आंटोमार्ची चयो त हू कैंसर ज़दा आहे। अंग्रेज़ डॉक्टरनि चयो त उन जे पेट जो हिकु सख़्तु हिसो कैंसर थियण ॾांहुं वञी रहियो आहे। उन सां दुनिया में आसानीअ सां मशहूरु थियो त नेपोलियन पेट जे अल्सर जे करे मरी वियो। अंग्रेज़ डॉक्टरनि वधीक उहा राय ॾिनी त उन जो जिगर फितरी हद खां वधीक वधी वियो। 3 ॾींहंनि खां पोइ 9 मई 1821 ईस्वीअ ते नेपोलियन खे सेंट हेलिना जी हिकु वादीअ में दफ़न कयो वियो। शहनशाह जी वफ़ात खां पोइ उन जो मथो कूड़ियो वियो ऐं उन जी हिकु ख़िदमतगार लोई मार्चंद बाद में उन जा वार सोन जी दॿियुनि में रखी बोनापार्ट ख़ानदान जे तमामु घणनि माण्हुनि खे मोकिलिया। उन जे वारनि जो हिकु छुगो पाण वटि बि रखियाई जेको पंहिंजे अणशाया थियल यादगिरियुनि सां गॾु हिन पंहिंजे धीउ खे ॾिनो। नेपोलियन मौत खां पहिरीं पंहिंजी वसियत लिखी हुई जंहिंमें हिन चयो हो त आउं पंहिंजे वक़्त खां अॻु मरी रहियो आहियां। मूंखे अंग्रेज़ ऑफिसर शाही ऐं उन जे काराई जे कातिलनि क़त्ल कयो आहे। नेपोलियन जी सिहत क़ैद खां पहिरीं हमेशह क़ाबिल रश्क रही हुई। हू एतिरो घणो पोड़ो न थियो हो। हू 51 सालनि जी निस्बतनि घटि उमिरि में छो मरी वियो, उहो बहस नसलनि ताईं यूरोप में हलंदो रहियो। ॾिसंदे ई ॾिसंदे 134 साल गुज़री विया आहिनि। 1955 ईस्वीअ जी सरह जी मौसम हुई। स्वीडन जी बंदरगाह गोटीबोर्ग जे हेंगवाई में उन्हनि ॾींहंनि में स्टैनफोर्शोफ वोद नाले 50 सालनि जो हिकु डिघो सन्हू ऐं ॻाढ़नि वारनि वारो माण्हू रहंदो हो जंहिंखे तरह तरह जे कमनि सां दिलचस्पी हुई। हुनजो पेशो ॾंदनि जो इलाजु करणो हो, पर हू हिकु तरफ़
बायोलॉजीअ में तहक़ीक़ करे रहियो हो त ॿिए तरफ़ हू ज़हर जे असरनि जो बि गहरी दिलचस्पीअ सां मुतालियो कंदो हो। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां अलावा हू यूरोप जे हज़ारे लखे माण्हुनि वांगुरु नेपोलियन जो वॾो मदाह हो। हिन जे घर जो हिकु कमरो नेपोलियन जे केतिरनि ई यादगार शयुनि सां सींगारियल हो। उन ॾींहंनि में नेपोलियन जी ख़िदमतगार लोई मार्चंद जे नेपोलियन जे बारे में लिखियल किताब जो ॿियो जिल्द शाया थियो हो, जंहिंमें नेपोलियन जे सेंट हेलिना जे क़ैद जे ज़माने जूं यादगिरियूं बयानु कयूं वयूं हुयूं। मार्चंद पंहिंजे किताब जी उन जिल्द में शहनशाह जी ज़िंदगीअ जी जनवरी 1821 ईस्वीअ खां मई 1821 ईस्वीअ ताईं जी रोज़मर्रा जूं हालतूं बयानु कयूं हुयूं। हिन सादे सूदे अंदाज़ में हर हिकु ॾींहं जे बारे में ॿुधायो हो त फलाणे ॾींहुं नेपोलियन खे कहिड़ी तकलीफ़ हुई, उन ॾींहुं हिन छा खाधो हो, उन खाधे जो नेपोलियन ते कहिड़ो असरु पियो, खेसि जेकी दवाऊं मिली रहियूं हुयूं उन्हनि जो मथसि कहिड़ो रद्द अमल थियो हो, वग़ैरह वग़ैरह। मार्चंद जे उन्हनि लिखड़नि मां ज़ाहिर थींदो हो त नेपोलियन खे कॾहिं सख़्तु निंड ईंदी हुई त कॾहिं बिल्कुलु बेख्वाबीअ वारी कैफ़ियत हूंदी हुअसि। नेपोलियन जा पेर सुॼी पिया हुआ ऐं हू शिकायतूं कंदो हो त मुंहिंजूं टंगूं बिल्कुलु कमु नथियूं कनि। फोर्शोफोद ज़हर जे बारे में जेको गहरो मुतालियो कयो हो, उन जे रोशनीअ में हिन जेके नेपोलियन जे आख़िरी लम्हनि जे हालतुनि जो गौर सां मुतालियो कयो, उन सां हिन जी दिलि में फ़ौरन उहो सवाल पैदा थियो त छा उहो मुमकिन आहे त नेपोलियन खे ज़हर ॾिनो वियो हुजे। हिन सोचियो त उहो हिकु ख़तरनाक खुराक में मुमकिन न थी सघियो, छो त लाश जे पोस्टमार्टम जी हालति में उन ज़हर ख़ुरानीअ जी शायदि बिल्कुलु साम्हूं अची वञे हा, या उन जे आख़िरी लम्हनि जी जेके अखियुनि ॾिठा शायदि हुआ उहे बि उहे अलामतूं बयानु करे छॾींदा जेके ज़हर खाइण सां मरंदड़ माण्हूअ में हूंदियूं आहिनि। उन करे हिन सोचियो त सुवालु सिर्फ़ु उहो आहे त छा उनखे आहिस्ते आहिस्ते महीननि या सालनि ताईं बार बार ज़हर जा नंढा नंढा डोज़ ॾेई क़त्ल कयो वियो। नेपोलियन जे ज़माने में ज़हर जी तमामु आम सूरत सेंखियो हुई। मार्चंद जे किताब में नेपोलियन जे मर्ज़ जूं जेकी अलामतूं बयानु कयूं वयूं हुयूं उन्हनि मां त ज़ाहिर हो त खेसि बार बार नंढनि नंढनि डोज़नि में सैंखे जो ज़हर ॾिनो वियो, पर मार्चंद वटि उन ॻाल्हि जो को बि आख़िरी सबूत न हो। चइनि सालनि ताईं फोरोफोद नेपोलियन जे मुतलिक़ लिखियल आलमाना मज़मूननि ऐं मक़बूल आम सवालनि पढ़ंदो रहियो। हुनखे पंहिंजे रोज़मर्रा जे कमकार मां जेको वक़्तु मिलंदो हो हू उनखे मुताले ऐं तहक़ीक़ात में सर्फ़ कंदो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट, डॉक्टर फ्रांसिस्को आंटो मार्ची जे केस बुक ऐं मार्चंद जे किताबनि जे इज्तिमाही मुताले मां फोर्शोफोद ते उहा ॻाल्हि वाज़िह थी वई त सैंखे जो ज़हर मिलंदड़ इंसान में जेकी 32 अलामतूं हूंदियूं आहिनि उन्हनि मां 22 अलामतूं मरण खां पहिरीं नेपोलियन जे जिस्म में मौजूदु हुयूं। नेपोलियन जे जनाज़े खे उन जी वफ़ात जे 18 सालनि खां पोइ पेरिस आंदो वियो। नेपोलियन जो ॿीहर पोस्टमार्टम करणु हिन जे वस में न हो। हिकु सूरत इहा हुई त नेपोलियन जे वारनि जो मुआइनो कयो वञे, छो त हिन खे बि ख़बर हुई त कंहिंजे बि वारनि जे तजिए करण सां जिस्म में सैंखे जी मौजूदगीअ जो पतो पइजी सघंदो हो, पर सही नतीजे ते पहुचण लाइ 5000 नंढा नंढा वार घुर्बल हुआ ऐं एतिरा वार हिन खे मिली न थे सघिया। नवंबर 1959 ईस्वीअ में फोर्शोफोद पंहिंजे शहर जी लाइब्रेरीअ में हिकु रिसालो ॾिठो जंहिंजो नालो तजियाती कीमिया हुयो। उन जे हिकु मकाले में ॿुधायो वियो हो त वारनि जे तजिए जो को नओं तरीक़ो ईजाद थियो आहे। उहा ईजाद डॉक्टर हैमिल्टन स्मिथ नाले हिकु साइंसदान कई हुई, जेको स्कॉटलैंड में यूनिवर्सिटी ऑफ ग्लासगो जे ॾोहनि जी तहक़ीक़ात जे शोबे सां वाॻियल हो। फोर्शोफोद शहज़ादे नेपोलियन खे ख़त लिखियो, जेको शहनशाह नेपोलियन जो वारिस हो, पर शहज़ादो उन मसइले में को बि तावन करण लाइ तयारु न थियो। उनखां पोइ हिन पंहिंजी ज़ाल सां गॾु नेपोलियन जे मामलनि जे माहिरनि जे पेरिस वारे हल्के जे मेंबर कमांडेंट हैरी लोकोक सां मुलाक़ात कई, जंहिं फोर्शोफोद जी ज़ाल जी साम्हूं नेपोलियन जे वारनि जो हिकु छुगो पेश कयो। उन मां फोर्शोफोद जी ज़ाल सिर्फ़ु हिकु वार खयों, जेको डॉक्टर हैमिल्टन स्मिथ खे ग्लासगो मोकिलियो वियो। कुझु अरसे खां पोइ उन जो जवाबु आयो, मूं उन वार जो पंहिंजे तरीक़े जे मुताबिक़ तजियो कयो त फ़ी ग्राम में 10.38 माइक्रोग्राम सैंखियो मौजूदु हो। उन मां पतो पए थो त जंहिं माण्हूअ जा ही वार आहिनि उनखे काफ़ी मिक़दार में सैंखे जो ज़हर ॾिनो वियो। हिकु माण्हूअ खे इंसानी
वारनि में 10 लख हिसनि मां 8 हिसो सेंखियो हूंदो आहे। जंहिं वक़्तु नेपोलियन जी वफ़ात थी हुई उन वक़्तु संदसि वारनि में आम मिक़दार खां 13 भेरा वधीक सेंखियो मौजूदु हो। फोर्शोवोद हैमिल्टन ऐं स्वीडन जे हिकु ज़हर जे माहिर एंड्रेस वारसन मिली करे हिकु मज़मून लिखियो जंहिंमें डॉक्टर स्मिथ जेकी टेस्टूं कयूं हुयूं उन जा नतीजा पेश कया विया हुआ। उहो मज़मून बरतानवी साइंसी रिसाले फितरत जे 14 अक्टूबर 1961 ईसवारी इशात में छपियो। हाणे कुझु अरसे खां पोइ ॿिए क़िस्म जी तहक़ीक़ात जो मसइलो दरपेश आयो, पर उन लाइ ॿिया वार मौजूदु न हुआ। 2 हफ़्तनि खां पोइ स्विट्ज़रलैंड जे हिकु कपिड़े जे कारखाने में कैल्फर्ड फिरली फोर्शोवोद खे टेलीफोन करे ॿुधायो त मूं वटि नेपोलियन जे वारनि जा 50 छुगा मौजूदु आहिनि, जेके पहिरीं नेपोलियन जे हिकु ख़िदमतगार पारां अब्राहम नोवाराज़ जी मिल्कियत हुआ, जंहिं नेपोलियन जे वफ़ात खां पोइ उन जा वार कूड़िया हुआ। कारखानेदार फोर्शोवोद जी दरख़्वास्त ते ख़ुदि गिलास्को वञी उहे वारनि जा छुगा डॉक्टर हैमिल्टन स्मिथ जे हवाले कया। जेसीं ताईं रिपोर्ट अचे तेसीं ताईं फोर्शोवोद नेपोलियन जी ज़िंदगीअ जे आख़िरी महीननि यानी 28 सेप्टेम्बर 1820 ईस्वी जंहिं तारीख़ खां उन जी सिहत तेज़ीअ सां किरण लॻी हुई उन खां वठी 5 मई 1821 ईस्वीअ ताईं जे अरसे जे हालतुनि जो गहरो तजियो कयो। किताब सियासी अदब, भाङो पहिरियों, जिल्द ॿियो, लेखक रसूल बख़्श पली जो तां वरतल।